अस्सलाम वालेकुम नाज़रीन, क़ौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां मुज़फ़र अली बिरोई। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू हुसैन पौर जी रिपोर्ट मुताबिक़ दादू ज़िले जे शहर नौगोट में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे तमीराती कम में करप्शन करण जे ख़िलाफ़ नौजवान इतिहाद नौगोट जे अॻवाननि मोहसिन सियाल, मुसविर लाखिर, तहसीन जान मोहम्मद कलोड़ो, ज़ोएब पीरज़ादो ऐं ॿियनि सवें शहरनि ऐं स्कूल जे शागिर्दनि ऐं ॿियनि एजुकेशन वर्क्स खाते दादू ख़िलाफ़ सईदी दरगाह सईदी मूसाणी चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन साफ़ इलाडो दाईंदे चयो त असांजे शहर में प्राइमरी बॉयज़ स्कूल ज़बून आली जो शिकार हुयो, जंहिंजो हुकूमत पारां नई बिल्डिंग तमीर कराइण जे लाइ 78 लखनि जो टेंडर मंज़ूर करण बैदि स्कूल जे बिल्डिंग खे ड्राइण जो कमु शुरू थी वियो। ठेकेदार बासर कामोरनि सां मिली भगत करे नौगोट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग लाइ 78 लख मिलण बावजूदि स्कूल जे 4 कमरनि जो सिर्फ़ छतियूं पटे पुराणी ख़तरनाक करार ॾिनल स्कूल जी दीवारुनि ते नयूं छितूं तमीर कयूं पियूं वञनि, जॾहिं त स्कूल जूं दीवारूं पिणु कमज़ोर ऐं टुटल आहिनि। उन्हनि दीवारुनि ते बिल्डिंग ठाहिण सां प्राइमरी बॉयज़ स्कूल में पढ़ंदड़ सवें मासूम ॿारनि जी हयाती खे ख़तरो ऐं संदन ज़िंदगी दाव ते लॻल हूंदी। अॻवाननि वधीक चयो त ठेकेदार बासर कामोरनि ऐं चूंडल नुमाइंदनि सां मिली भगत करे प्राइमरी बॉयज़ स्कूल जे नई बिल्डिंग जे आयल पैसनि में करप्शन करे रहियो आहे। इन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तइलीम खाते जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी तइलीम ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी प्राइमरी स्कूल जे नई बिल्डिंग ठाराए ॾिनी वई ऐं ॿी सूरत में नौगोट शहर जो समूरो आवाम एहतिजाज